तूफान में पखीअ जीअं सटिजी अची पुॻो हो। तूफान में पखीअ जीअं सटिजी अची पुॻो हो। मुश्किल घड़ीअ जी आह कटिजी अची पुॻो हो। तूफान में पखीअ जीअं सटिजी अची पुॻो हो। मुश्किल घड़ीअ जी आह कटिजी अची पुॻो हो। भेनर बदन ते लीकूं कहिड़े लिखे जूं आहिनि। भेनर बदन ते लीकूं कहिड़े लिखे जूं आहिनि। अध मुई बला जी आऊं वटिजी अची पुॻो हो। बादल जीअं हमेशा हलंदो रहियो मथां खां। बादल जीअं हमेशा हलंदो रहियो मथां खां। ऐं वाट ते गुलनि जीअं छिटिजी अची पुॻो हो। दर्जीअ सिबियो उन्हीअ खे धोबीअ खां गुम थी वियो। दर्जीअ सिबियो उन्हीअ खे धोबीअ खां गुम वियो थी। कपड़नि जे हू वॻे जीअं मटिजी अची पुॻो। पंहिंजे हथनि सां पहिरियां हुन पाण खे उॻियो। पंहिंजे हथनि सां पहिरियां हुन पाण खे उॻियो पियो
ऐं पोइ पाण मारी कटिजी अची पुॼो। मेरे लिबास अंदरां हू पाण खे छॾींदो, मेरे लिबास अंदरां हू पाण खे छॾींदो, महबूब जी मिटीअ मां लटिजी अची पुॼो। पहिरियां त वधंदो 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 थे आयो मुंडा, पहिरियां त वधंदो 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 थे आयो मुंडा, उहे नेठ घटिजी 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 अची पुॼो। तूफ़ान में पखीअ जीअं सटिजी अची पुॼो, मुश्किल घड़ीअ जी आंगू कटिजी अची पुॼो, कटिजी अची। आरसीअ में अॼु वरी अखियूं ॾिसी, यादि का आयसि तरी अखियूं ॾिसी। आरसीअ में अॼु वरी अखियूं ॾिसी, यादि का आयसि तरी अखियूं ॾिसी। ही न ईंदो होश में रिंदन चयो, ही न ईंदो होश में रिंदन चयो, हिन चखी आ मधुज़री अखियूं ॾिसी। रोज़ सोचींदो हां चवंदो मांसि अॼु, रोज़ सोचींदो हां चवंदो मांसि अॼु, रोज़ वींदो हां ठरी अखियूं ॾिसी। को त गोलीअ सां बि मरंदो कोन आ, को त गोलीअ सां बि मरंदो कोन आ, को त वींदो आ मरी अखियूं ॾिसी। चंड मोहन जे दड़े जी नाचणी, चंड मोहन जे दड़े जी नाचणी, बुत बणी हूंदी चरी अखियूं ॾिसी। थी वियो सारो बदन वारीअ संदो, थी वियो सारो बदन वारीअ संदो, हाय तुंहिंजूं ही थरी अखियूं ॾिसी। आरसीअ में अॼु वरी अखियूं ॾिसी, यादि का आयसि तरी अखियूं ॾिसी। अजीज़ान मन हमीद मीर बहर हस्तम। मन मुअल्लिम ज़बान इंग्लिसी हस्तम व दानिश आमूज़ खाना फरहंग ईरान हैदराबाद पाकिस्तान हस्तम। मन ज़ुबान फ़ारसी व फरहंग ईरान रा खैली दोस्त दौरम। बता दरखास्त औज़ारम चिराई, बता दरखास्त औज़ारम चिराई। गुलमगर नीस्ती ख्वारम चिराई, गुलमगर नीस्ती ख्वारम चिराई। तुके बारी ज़िदु शंबर नदारी, तुके बारी ज़िदु शंबर नदारी। हमीशे बार सरबारम चिराई, हमीशे बार सरबारम चिराई। प्यारा दोस्तों, सभ खां पहिरियां अब्दुल्ला उस्मान मोराई जो सलाम क़बूल कंदा। साथियो, ही जेको झंग या ॿेलो अव्हां खे नज़र अची रहियो आहे, उहो स्टॉकहोम जे इलाइक़े नाका जो निकिल वीकिन नेचर रिजर्वेट आहे, जंहिंजी माना आहे कुदरत जो ज़ख़ीरो। ही कुदरती झंग 134 हेक्टर्स ते मुश्तमिल आहे। स्वीडन में अहिड़े क़िस्म जा कुदरती झंग ऐं ॿेला तमामु घणा आहिनि। शहरनि जे विच तोड़े आसपास अहिड़नि झंगनि खे माण्हुनि जे पंध करण लाइ मख़सूस कयो वियो आहे, जिथे तक़रीबन लॻभॻि साॻियूं सहूलियतूं मौजूदु हुजनि थियूं। तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे माण्हुनि उन ॻाल्हि जी अहमियत खे तमामु घणो अॻु सम्झी वरितो हो त पंधु हलणु ऐं उहो वरी कंहिं झंग या ॿेले में जिते कुदरत पंहिंजे मुकमल जोबनि में हुजे त उन जा इंसान जी सिहत ते तमामु घणा हाकारी असर पवनि था। मिसाल तौर माहिरनि जो चवणु आहे त पंधु हलणु, ख़ासि करे कुदरती निज़ारनि जे विच में पंधु हलण सां हिकु त ब्लड प्रेशर कंट्रोल में रहे थो ऐं उन सां गॾोगॾु दिलि खे ताक़त मिले थी ऐं जिस्म जे हॾनि ऐं जोड़नि खे मज़बूत करे थो। इंसान जो मूड बहितर थिए थो ऐं इंसान ख़ुशि थिए थो। एंग्ज़ाइटी, स्ट्रेस ऐं डिप्रेशन खे ख़तमु करण में मदद करे थो।
कैलरीज़ खे ख़तमु करे वज़न घटाए ऐं शुगर ऐं ॿियनि मूज़ी या दाइमी बीमारियुनि जे मर्द खां बचाए थो। निंड बहितर अचे थी। साह खणणु, क़ुव्वत मुदाफ़ियत, हाज़मे जे सिरिश्ते ऐं यादाश्त खे बहितर करे थो। पंधु करण सां इंसान जो तख़लीक़ी मयार पिणु वधे थो ऐं किन जो चवणु आहे त कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ खे बि वधण खां बचाए सघे थो। ऐं को पंधु हलण जो आदी माण्हू जेकॾहिं बीमार बि थींदो त उहो जल्द सिहतयाब थींदो। निकिल वीकिन जे हिन झंग में माण्हू जॾहिं वञे थो त दिलि बाग बहार थियो वञे। मुख़्तलिफ़ क़िस्म जे पखियुनि खे ॿोलींदे ॿुधे थो। झंगली हरण बि अक्सर ॾिसण में ईंदा आहिनि। जॾहिं सिजु निकितल हुजे ऐं मोकल जो ॾियारो हुजे त पोइ तमामु घणे तइदाद में हर उमिरि जा मर्द तोड़े औरतूं नज़र ईंदा। के पंधु त के ड्रोड़ंदा वतंदा, के पंहिंजनि कुतनि सां गॾु त के वरी जोड़ा जोड़ा, के वरी अकेला त के वरी 12 बचे गॾु। माण्हुनि जी सहूलियत लाइ निकिल वीकिन में 4 या 5 जायुनि ते पार्किंग एरियाज़ पिणु आहिनि जिथे माण्हू 6 कलाकनि ताईं पंहिंजी गाॾी मुफ़्त में बीहारे सघे थो। निकिल वीकिन में वॉक करण वारनि जी सवलाईअ लाइ 2 मुख्य ट्रैक ठहियल आहिनि। हिक ट्रैक खे नीरे रंग जी निशानी रहनुमाई करे थी ऐं ॿिए खे वरी फिके रंग जी। उहे नीरे ऐं फिके रंग जा निशान घणे क़दुरु वणनि ते लॻल हूंदा आहिनि। उहे ॿई ट्रैक वरी किथे किथे हिक ॿिए सां गॾु बि हलनि था त किथे वरी हिक ॿिए खे क्रॉस पिणु कनि था। उन्हनि ॿिन्ही ट्रैक्स खे अहिड़ी मनसूबा बंदीअ तहत ठाहियो वियो आहे जो किथे माण्हूअ खे बिल्कुलु सिधो सौं पंधु हलणो थो पवे ऐं किथे वरी नंढनि नंढनि पहाड़नि ते बि चढ़णो पवे थो। ऊन्हारे जी मुद में हिते ब्लूबेरीज़ तमामु घणियूं थींदियूं आहिनि जेके केरु बि केतिरियूं बि पटे खणी वञी सघे थो। हिते हर पासे शाह बलूत जा सदियूं पुराणा वण अञा बि ताज़ा ऐं तवाना आहिनि। निकिल वीकिन जे 3 पासनि खां रहाइशी इलाइक़ा आहिनि ऐं हिक पासे वरी बाल्टिक समुंड जी क्रीक्स आहिनि जिथां फिनलैंड, लिटविया ऐं एस्टोनिया लाइ पाणीअ जा जहाज़ गुज़रंदा आहिनि। ऊन्हारे जी मुद में वरी तमामु घणी रौनक हूंदी आहे जॾहिं आम माण्हू बि पंहिंजूं नंढियूं वॾियूं ॿेड़ियूं हलाईंदा आहिनि ऐं उन्हनि ॿेड़ियुनि में ई वेही पिकनिक कंदा आहिनि ऐं ज़िंदगीअ जो भरपूर लुत्फ़ माणींदा आहिनि। निकिल वीकिन जी जेका एरिया वरी पाणीअ सां लॻे थी उते ऊन्हारे जी मुंद में माण्हू पाणी में तुड़गी वरी अची वारीअ ते लेटनि, उते ई खाइनि पीअनि या वरी को किताब पढ़नि। मोकल जा ॾींहं घणे क़दुरु ईअं ई गुज़ारनि। न फ़िक्र न फ़ाक़ो, न हिक ॿिए खां गुए खणी वञण वारी रेस जो शिकार। हिते माण्हुनि सां गॾोगॾु वरी उते बदकूं पिणु पयूं तुड़गंदियूं आहिनि। निकिल वीकिन में नंढनि ॿारनि लाइ नंढे क़द जा घोड़ा बि हूंदा आहिनि जिन ते उहे सवारी कंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ॿारनि खे ख़ुशि करण ऐं उन्हनि खे जानवरनि सां वाक़ुफ़ु करण लाइ उते साहा, देसी कुकड़, रिढूं, ढगियूं, खंज़ीर, बदकूं बि मौजूदु हूंदियूं आहिनि। हिते हिकु गुलनि जी नर्सरी पिणु आहे जिथे क़िस्म क़िस्म जा गुल आहिनि जिन जी बाक़ाइदगीअ सां पर घोर कई वेंदी आहे। माण्हुनि जी सहूलियत लाइ हिते खुले आसमान जे हेठां हिकु वर्ज़िश करण जी जिम पिणु मौजूदु आहे जिथे माण्हू मुफ़्त में मौजूदु शयुनि जो इस्तेमालु करे सघे थो। हिते हिकु गुलनि जे बाग़ में काठ सां ठाहियल चबूतरे नुमा हिकु जाइ ठहियल आहे जंहिं ते रुॻो छत आहे, बाक़ी चइनी पासनि खां खुलियल आहे। उते कुर्सियूं ऐं टेबलूं पिणु रखियल आहिनि। उते ऊन्हारे जी मौसम में वरी घणे क़दुरु वॾी उमिरि या रिटायर थियल माण्हू सुबुह जो पाण सां गॾु चांहि, कॉफ़ी ऐं कुझु खाइण पीअण जो सामान ऐं किताब पाण सां खणी अचनि। पोइ उते उन्हनि खे हिक ॿिए सां सोशल लाइफ या समाजी ज़िंदगी बि मिलियो वञे ऐं उहे किताबनि ते तबसरा करे पंहिंजी ॼाण में वाधारो पिणु कनि। माण्हुनि जी सहूलियत लाइ हिन सॼे इलाइक़े में वणनि जे हेठां मुख़्तलिफ़ जायुनि ते साही पटण लाइ बेंचूं पिणु रखियल आहिनि। हिते हूअं त बाहि ॿारणु मना आहे पर हिकु जाइ ते रुॻो उहा सहूलियत मौजूदु आहे जिथे माण्हू बारबीक्यू वग़ैरह करे सघे थो। हिन इलाइक़े में हिकु कैफेटेरिया पिणु आहे जिथे तक़रीबन खाइण पीअण जी हर शइ मिली वञे। सियारे ऐं मुकमल बर्फ़बारी में बि माण्हू हिते वॉक पिया कंदा आहिनि ऐं संदन महबूब मशग़लो वरी पखियुनि जो ख़्यालु रखंदे उन्हनि लाइ उते वणनि में खाधे जा बाल नुमा ठहियल नंढा नंढा बैग्स टंगण आहे। पखियुनि लाइ उहो स्पेशल या मख़सूस खाधो खाधे जी दुकाननि तां मिलंदो आहे जेको प्रोटीन सां भरपूर हूंदो आहे। हिते हर मौसम जो पंहिंजो हिकु मिज़ाज ऐं मज़ो आहे जंहिं मुताबिक़ माण्हूअ खे उन हिसाब सां घरां तयारु थी निकिरणो पवे थो। जहिड़े तरीक़े सां हिन निकिल वीकिन जे कुदरती झंग जी सार संभाल कई वञे थी, मूंखे यकीन आहे त न रुॻो इंसान पर हिन झंग में रहंदड़ पखी, पखण, जानवर, जीत, जणिया सभु ख़ुशि हूंदा।
पाण जेकॾहिं अॼो के हिन प्रोग्राम खे 2 चइनि लफ़्ज़नि में कंक्लूड कयूं त पोइ उहो ईअं चई सघिजे थो त हिकु झंग ऐं कई फ़ाइदा। दोस्तो, उमेद कजे थी त अॼु वारो प्रोग्राम वणियो हूंदो। वरी इंशाअल्लाह अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदो। सदाईं गॾु, अला वाही, ख़ुदा हाफ़िज़। पीर उबैद राशिदी जी कहाणी मम्मी ऐं मुर्दा परस्ती। तोणे जो पाड़े जे अमीर माण्हुनि सां घणी ॾेठ वेठ ऐं हुजत हुजे तॾहिं बि हुननि जी औताक बंगले या हवेली में बैंड बाजा वॼाए पोइ वञिजे। मतिलबु त जेकॾहिं शहर आहे त ॿारहें गेट ते लॻल घंटी दॿाए पोइ वञिजे, ऐं जे ॿहिराड़ी त ॿारहें दर जो कड़ो ज़ोर सां खड़काए पोइ वञिजे, न त मूं वांगुरु माण्हूअ बजाए झिरक सॾिबव। आउं सम्झां थो हिन नफ़्सा नफ़्सी वारे दौर में माण्हूअ बजाए झिरक थियणु वॾी गनीमत ऐं वॾी ख़ुशनसीबी आहे, छो त झिरक पखीअ खे माण्हूअ खां वधीक बेफ़िक्री हूंदी आहे। हुननि ते न के टैक्स हूंदा आहिनि, न के वरी के सरहदी रुकावटूं। हू हेज बेफ़िक्रीअ मां कॾहिं हुन टारीअ ते त कॾहिं हुन टारीअ ते ठींग टिपा ॾींदा वठंदा आहिनि। उन्हनि ॾींहंनि में आउं लखे माण्हुनि वांगुरु दरिया जे सो कहड़े जे सूरनि में हुजां। सो सूरनि पचारनि में सभु कोट कड़ा रस्मूं ऐं सारी ऐं रस्मूं विसारे अमीर तरीन अमरीकी ग्रीन कार्ड रखंदड़ ॿारोतनि जे यार जे घर जे अङण लताड़े विरांडे वारे ॾाकण वटि गुलनि जी कुंडियुनि जे भरिसां वञी साह पटियुमि। कुंडियुनि में पोखियल गुल मस्ती में हुआ या न, पर विरांडे में टीवी आॾो थुलनि सोफ़नि ते मस्ती ऐं हस्ती ज़रूरु ॾिसण में पे आई। मुंहिंजिन असुल खां बेजल अखियुनि नौजवान रेस खे मम जहिड़नि दर्जन खनि ॿारनि जी माउ सां बखियल ॾिठो। मूंखे ओचितो इज़राइल वांगुरु बेमलाइतो ॾिसी ईअं टही परे थिया जीअं डिश या केबल ते को आज़ाद चैनल हलंदे क़दामत पसंदि माण्हू खे ॾिसी चैनल मटाए छॾिबो आहे। मम जहिड़ी कारी माता में दाॻियल औरत पंहिंजे दापोड़नि पेरनि सां निकिरी तकड़ी ॿाहिरि हली वई। न्यूयॉर्क जे हवानि में रही बि कोन ढापे, मूं पकाई सां नौजवान रेस खे चयो। मासात झिरक ॿारियूं दर खड़काए पोइ त अची आ, मज़ो ई विञाए छॾियई। ऐं पाण झिरक जो लफ़्ज़ ॿुधी खिलियसि ऐं परियां कॾो के वक़्त खां रुसी वियल बारिशुनि में किरी पियल क़दीम कोट जी जाइ ते नई पक सिरी ठहियल कोट ते वेठल पाण वांगुरु अन्न दाणे ऐं पाणीअ लाइ उञायल पखियुनि खे ॾिसंदे चपनि में चयमि, अॻे त अमीरनि जे कोटनि में नर पखीअ जो सायो बि कोन पवंदो हो, पर हाण तो बि न ॼाण कहिड़ा कहिड़ा गॾ हिंगू ॾींदा वतन। सोच में ॿुॾल ॾिसी हुन अमीर माण्हू साॻियो जुमिलो वर्जायो। ॿाहिरि गेट ते पयल बे लॻल हुई, मज़ो ई विञाए छॾियई। उहा ख़बर हुजे मां त नओं निकाह पियो विझी त बैंड बाजा वॼाईंदो अचां हा, ऐं उन्हनि जे ॾोंकनि ते तूं परे खां होशियार थी वञी हा। सोट अजीब वेधन में पइजी वियो आहियां, हुन वराणियो। मूं हुनखे बिना ॾिसण जे सोचियो, इंसान वीचारो किथे बि ख़ुशि न आहे। हू केॾो बि ख़ुशहाल ऐं आसूदो हुजे तॾहिं बि हू बेवस ऐं लाचार, कुदरती लिखे आॾो बेवस आहे। नौजवान रेस जूं घूरींदड़ अखियूं ॾिसी पाण ज़ुबान खोलियमि, चयमि, इश्क में केच मकरान ॾाढा डूंगर ॾाढा ॾेर त हूंदा ई आहिनि। बराबरि पुनू जाम उठ ते हुयो, ससी पेरनि उगाड़े तूं खणी लैंड क्रूज़र ते जावा कर। यार ईअं न आहे, सम्झण जी कोशिशि कर। हुन सिगार जो सूटो हणंदे चयो, पोइ कहिड़ी वेदन थी, कहिड़ा मोड़ ॿधणा थी। शुकुर कर हिकु ॿ निकाह में अधु शजर ममनू ऐं गणप खां ॿार संचाड़ियो। यार ॿुध किथे मम जहिड़ी औरतुनि ते क्लिफ्टन वारी सुपर स्टोर आगाज़ सां वरतल वाइगरा त कोन पियो आज़माई। उजत कंदे वधीक पटाड़ कयुमि, रेस खे हिक मां बेज़ार थी त मां हाज़िर आहियां। पोइ जुमिले ते ट्रैक ॾेई पंजनि ई आङुरियुनि जो हार पाराईंदे चयाईं, तूं ऐं तुंहिंजा भाइर ठलो सखणी सदुनि शूकारनि में पूरा।
सुवारो भाउ मीर साहब ॻोड़ा ॻाढ़े मिठी ऐं घाटी चांहि काढ़ण वारी जी प्रचारनि में हाणे वकील रसूल मेड़ जी मेहंदी ऐं मेड़ जो माउ पियो यादि करे। मेड़ वारी न, नीरून कोट वारी, मूं खेसि चयो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे चयईं, नीरून कोट वारा असल में मेड़ जे पासे जा हुआ। पोइ रोज़गार लाइ कराची त कॾहिं हैदराबाद घड़ी खनि रखी चयमि, तूं छॾ मूं वारनि जिगरी ॿाहिरनि खे, तो सवेर पंहिंजी वेज़न जी पई ॻाल्हि कई। चयईं, ही नई संचाणी ओड़े पाड़े में मम्मी थी सघिजे। मार ॻाल्हि बि इहा, कमु थोरो बड़बड़ घणी। असल में छा हो, ही मूं वारो हुजाए थो रेस, कॉन्वेंट ग्रामर स्कूल में पढ़ियल, मथां वरी अमरीकी बर्फ़ानी हवाउनि में के 10-12 साल रहियल, सो मम्मी लफ़्ज़ खे अंग्रेज़ी में पियो सम्झाईं। पहिरीं सोचियमि त चवांसि त मम्मी बजाए आंटी सॾीसि, छो त माज़ी जा के माण्हू ऐं अॼु जा घणा माण्हू आंटियुनि मां बि कोन मुड़नि। पर पोइ सोचियमि किथे अंग्रेज़ान रेस आंटी लफ़्ज़ खे सिंधी में न सम्झे, शीशे जहिड़ा ठहियल घर पट न पइजी वञनि। सो ॻाल्हि उहा विसारे चयमि, असली नाला मेमा, मूमल ऐं मारल हुंदसि, उहे सॾीसि। मुंहिंजो मथो सिंध जे उसुनि ऐं लुकुनि में अछो कयल, सो ठेठि ॿैराड़ी वारा नाला रखियमि। न यार, असली नालो मुमताज़ आयसि। नालो खरियसि त मम्मी सॾजण लॻी। पोइ बि मम्मी चईसि। भोग कराईंदे चयोमांसि। हथ में जरियल मोबाइल सां उलर कंदे इलाजु करणु लॻो। मसइलो हल करण लाइ चवणु लॻो। असीं मसइले जी पुछाण में हुआसीं त मुमताज़ बानो उर्फ़ मम्मीअ जे पेरनि जो गिस्क ॿुधण में आयो। हू नाश्ते जो ट्रे डाइनिंग टेबल रखी पंजनि दापड़नि पेरनि सां ॿाहिरि किचन ॾे हली वई, जो अङण में हो। मूं मुमताज़ बानो जी सूरत यादि कंदे दिलि में खिलीनो ऐं पंहिंजे लेखे चयो त छा अहिड़ियूं हूंदियूं आहिनि मुमताज़ दमसाज़। का त मुमताज़ अहिड़ी हुई जंहिंजी यादि में ताजमहल ठहियो, का मुमताज़ अहिड़ी बि हुई जंहिंजे शहर में माण्हू अबाणे फिरके खां ओपरो थी वियो। पर ही मम्मी मुमताज़ जहिड़ी का डेरे साहिब जे अवाड़े में बीठल, का पोड़ी पकी खंडी में। सोचम त हुजाइते नौजान रेस खे चवां, मासा त अकनि ते अटा पिया हारियो, पर चरी दिलि के घड़ी खण लाइ अकुल आयो त अकनि ते अटो हारनि वॾनि माण्हुनि जो वड़ हूंदो आहे। मूंखे उन घड़ी में मरियात नूरां जी वीचारगी यादि पई, जंहिं जीत मार दवा खाई पंहिंजो अंत आंदो हो। उन सां जॾहिं रेस ज़्यादती कई हुई त मरियात जी पोड़ी मां रेस खे दायो हो त रेस वॾे ख़ाली ॾंद कढिया हुआ ऐं ॾंद कढंदे चयो हो, जहिड़ा कांग तहिड़ा बचा। दिलि जूं ॻाल्हियूं दिलि में सारे रेस लाइ ॾिठमि त चयईं, ॾिठई मुमताज़ जहिड़ी कारी ब्लैक कैप्राइस शॉलेट मर्सिडीज़ बैंड जी लोड जहिड़ी। मुमताज़ कीअं ॿुधा उतावलो हो। ऐं अयाणो ना सम्झ, सो रेस जो लहजो ऐं सवाल सम्झी न सघियसि।
काशी देखी काशी देखी मथुरा देखी देखे तीरथ सारे कहीं मन का मीत मिला तो आए माँ तेरे द्वार। अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, अच्छा तेरा त्रिशूल अच्छी और भी अच्छी लगे, और भी अच्छी लगे। अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, और भी अच्छी लागो शेर पे सवार मैया, और भी अच्छी लागो शेर पे सवार। बोलो शेरा वाली माता की जय हो, जय हो, जय हो। कतार मैया उसके लगाऊं मैं हीरो की कतार। अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, और भी अच्छी लागे शेर पे सवार मैया, और भी अच्छी लागे शेर पे सवार। उसमें चढ़ाऊं मैं घोटे की कथा। अच्छा तेरा अच्छी तलवार, अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, और भी अच्छी लागो शेर पे सवार मैया, और भी अच्छी लागो शेर पे सवार। मैया तेरी नदी लेने जाऊं मैं बाजार, तेरी नदी लेने जाऊं मैं बाजार, तेरी नदी लेने जाऊं मैं बाजार, तेरे हाथों पे लगाऊं बार बार मैया, तेरे हाथों पे लगाऊं बार बार। अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, अच्छा तेरा त्रिशूल अच्छी तलवार, और भी अच्छी लागो शेर पे सवार मैया, और भी अच्छी लागो शेर पे सवार। तेरी चूड़ी लेने जाऊं मैं बाजार, तेरी चूड़ी लेने जाऊं मैं बाजार, चूड़ी लेने जाऊं मैं बाजार, तेरे हाथों में पहनाऊं बार बार मैया, तेरे हाथों में पहनाऊं बार बार। अच्छा तेरा
तेरे चुल अच्छी तलवार, अच्छा तेरा तेरे चुल अच्छी तलवार। और भी अच्छी लागो शेर पे सवार मैया, और भी अच्छी लागो शेर पे सवार।